विश्व जो सब खां वॾो झूलेलाल जो मंदिर। जय झूलेलाल मनोहर। जय झूलेलाल। मनोहर भाई मेघाणी जी। तव्हां जो लखनऊ में जेको मंडल हले तो झूलेलाल भव्य मंडल, जी जी, उन जे पारां जेको भव्य मंदिर सॼे विश्व जो सब खां वॾो झूलेलाल मंदिर ठाहिण में अचे थो, जी जी, उन मंदिर जे बारे में असांजे दर्शकनि खे थोरो जी कुझु जी ॿुधाईंदा। जी जी, ही झूलेलाल भव्य मंदिर असांजो 500 एकड़ ज़मीन में दुनिया का सभिनी खां वॾो ही प्रोजेक्ट ठाहियो आहे ऐं असांजी संस्था आहे झूलेलाल भव्य मंडल, जंहिंमें मां सचिव मनोहर मेघाणी हिते आयो आहियां। तव्हां सां ॻाल्हाइण में असां ॿुधायूं था कि ही सॼी दुनिया में असांजे सिंधियत जे लाइ, पंहिंजी भाषा जे लाइ, पंहिंजी संस्कृति जे लाइ उते असां सिंधी खाधा पीता ऐं सिंध घाटी जी सभ्यता जेका असांजी पुराणे ज़माने जी आहे हू एग्जीबिशन वांगुरु, ऐं उते म्यूज़ियम थींदा, असां म्यूजिकल फाउंटेन थींदा ऐं 7 तालाब थींदा, झरना थींदा, ईअं करे कि 10,000 माण्हू रोज़ अचनि उते ॾिसण। इहो असांजो प्रोजेक्ट में कॉम्प्लेक्स वांगुरु ठाहियो आहे ऐं ग़रीबनि लाइ मकान बि हूंदा, ग़रीबनि लाइ खाधा पीता बि फ्री में थींदा, ग़रीबनि लाइ हॉस्पिटल सेवा भी थींदी, गौशाला भी थींदी। इन करे कि सॼो प्रोजेक्ट में सॼी कॉम्प्लेक्स में असांजो इहो आहे कि पर्पस कि असांजे सिंधियुनि जो नालो बि थिए ऐं कम भी थिए ऐं सेवा भाव भी थिए। असांजे धर्मनि में पुराणनि ज़माननि में सनातन धर्म सां हली अचे रहियो आहे कि असां सेवा में सभिनी खां अॻिते आहियूं ऐं सिंधी खोपड़ी भी हिकिड़ी मिसाल आहे असांजे, त उहो असांखे हिकिड़ो रिकॉर्ड भी थी वेंदो ऐं असांजी सिंधियत ज़िंदगी भर लाइ जिंदा थी, छाकाणि असांजो स्टेट कोई कोन्हे। त इन प्रोजेक्ट जे करे असां पंहिंजे सिंधियत खे, संस्कृति खे, भाषा खे हमेशह लाइ हिकु यादगार थी वञे। झूलेलाल मंदिर असांजो हिकिड़ो इष्ट देवता आहिनि, असां उन्हनि खे ई मञींदा आहियूं। सॼे साल में असां चेटीचंड मल्हाईंदा आहियूं, त हुन जो प्रोजेक्ट करे ऐं जल ऐं ज्योति जो असांजा भॻवान आहिनि, त असांजो उते जेको बि नज़ारो थींदो झिलमिल वांगुरु जल ऐं ज्योति जो ई थींदो। अच्छा मनोहर भाई, इहो ॿुधाईंदा त ही जेको प्रोजेक्ट आहे हींअर किथे पहुतल आहे? कम शुरू थियो या शुरू थियणो आहे? शुरू थियणो आहे, असां निर्माण कार्य शुरू करणो आहे। असांजी भूमि पूजन थी वई आहे 22 सितंबर 2017 में भूमि पूजन थी वई आहे ऐं 100 एकड़ ज़मीन असां एग्रीमेंट करे वरिती आहे ऐं 500 एकड़ ज़मीन असां सॼी सर्च कई आहे कि असांखे मिली वेंदी, ईअं न कि थिए पासे में मिले न मिले। ऐं 7 तालाब जी असांजी कल्पना हुई, त ऑलरेडी उते 7 तालाब पहिरीं सां ई ठहियल आहिनि। इहा बि झूलेलाल जी हिकिड़ी कृपा आहे कि असांखे जल उते आहे, पासे में नदी भी आहे, गोमती नदी असां लखनऊ में आहे ऐं ही सीतापुर हाईवे रोड आहे ऐं तंहिंमां रिंग रोड हाणे ठहींदी नई, त जीअं असांजी एंट्री थींदी त एकदम टॉप क्लास सॼे किथां बि माण्हू अची सघे थो ऐं लखनऊ इंटरनेशनल एयरपोर्ट आहे, त असांखे कोई प्रॉब्लम बि न थींदी अचण वञण लाइ। असां सिंधी सॼे विश्व में फैलियल आहिनि, हिते असांजी गोल्डन मूर्ति जा, झूलेलाल जा दर्शन करण जा असांखे उमेद आहे कि 10,000 माण्हू रोज़ ईंदा। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सिंधी समाज लाइ। सिंधी समाज जो सालनि खां जेको सुपिनो आहे थी सघे थो तव्हां पूरो कयो, रखो झूलण ते, उहो पंहिंजा कम। असांजो नारो थींदो आहे, रख त ज्योतिन वारे ते, पाण ई पूरी कंदो। ही हुयूं अॼु जूं ख़बरूं, वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।